हिनखे एक्टिंग अचे न पई इन लाइ भॼी वियो त हे डालाइक मुकमल चई न पियो सघे केॾो फेस आहे केॾो चहिरो केॾो लुक अथसि हेड़ा बि ईअं घुमंदा वतन था न तव्हांजे स्क्रीन ते अचो त यकीन करे इहे सभु ईअं भॼी छॾियो चङनि भलनि अदाकारनि खे हे जेको कैरेक्टर आहे हिन में हिकिड़ो स्क्रिप्ट आहे वाह जो रोल आहे हे कीअं लॻंदो तूं रोल वली दादा रो वाह वाह उस्ताद ठहियो ई उन रोल जे लाइ आहे ॼणो छा त लुक आहे तुंहिंजो ईमान सां जेके बि एक्टर आहिनि सभिनि एक्टरनि खां तूं नवाब एक्टर थींदी ईमान तुंहिंजे अॻियां छा आहे ईमान तुंहिंजे अॻियां छा आहे कलो कॾहिं हिकिड़ी फिल्म कराई मां हिकिड़ी फिल्म में चमकी वियो हाणे 20-25 त मेला कमाईंदो आहे महीने में छा करिणो आहे कैरेक्टर आहे हिकिड़ो हिन में कैरेक्टर ऐं डायरेक्टर आहियां उर्फ वलीदाद उदासी 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 साईं 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 परदेसी नालो वॾो हुयो तव्हांजो ख़बर न हुई त तव्हां आहियो मूंखे वॾा अदाकार हिन पैदा कया थी हिन खे इहो सम्झो थी छा बाबा बि मां सम्झां हा चम था भोग था कयो वाह जो लुक छा त फेस आहे कंहिंजे मुंहं ते कहिड़े एक्टर इंडिया जे साईं सुफ़ा नसीरुद्दीन शाह जहिड़ो अथई अॼु रोल अहिड़ो अथई न स्क्रिप्ट अहिड़ो लिखियलु आहे न अलाह हीरो आहे कणी मज़ा कणी थी कॉमेडी हुकुम आहे तुंहिंजो मां मज़ाक त अहिड़ी कया न सभिनी खे छॾे वञा पोइ हुकुम आहे तुंहिंजो 3 गाना लिखियल अथसि न क्या लिखियल अथसि उस्ताद 3 गाना लिखियल अथसि पोइ हाणे 3 गाना हे करे सघंदो नओ माण्हू आहे हिकिड़ो करायो अरे डायरेक्टर माया तुंहिंजो कहिड़ो कमु डायरेक्टर माया तूं चुप कर वे बाबा 3 गाना अथई ऐं हिकिड़ो माना ट्रेजिडी जेको आहे त हिकिड़ो पीस रखियल थी पीस चवंदा आहिनि असांखे हो डबल वारो पीस न पीस रखियल थी हिकिड़ो कट वारो उहो तोखे ॾींदासीं वाह जो रोल अथई हाणे इन जा ॿियो को हुजे हा त यार हिनजो टैलेंट ज़ाहिर आहे हिनजो मोहन जो ज़ाहिर आहे ॿियो को 20,000 वठूं आहे पर तूं असांखे 10,000 छोकिरी त 12,000 छोकिरी वठे थी 12,000 छोकिरी वठे थी वॾा आहिनि न बाबा बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो 5,000 मूं वटि आहे जे चओ त ॾियां बाक़ी जे न त पोइ बाबा वरी ॿियो को ॾिसो यार अहिड़ो टैलेंट न मिलंदो अहिड़ो टैलेंट तूं न चवंदा वठे छो न वठे अहिड़ो टैलेंट अहिड़ो अदा करणु प्रेस मिलंदो बादशाह बाक़ात एक्टर आहे भले तूं 5 ई ॾे सुभाणे अचाए शेव कराई कलर बदल उहो सुभाणे छुटल आहे न मां अहिड़ो प्यार थींदो तव्हां मूंखे सुञाणे न सघंदव मुंहिंजे असटनि खे ॾे मां वठंदुमि त कोई किराए मां मुंहिंजी 1 2 3 4 5 अब हे पूरा 5 अथव ॾिस हे गण 1 2 3 4 हे 5 सुभाणे 10:30 बजे काथे अचां स्टेशन जे भरिसां जेको होटल आहे न सभु एक्टर जेके आहिनि उते वेंदा आहिनि न फ़िलहाल सुबुह जो लियाकत वारे होटल ते अचे या नादर वारो भलो होटल कोटुमर जो नादर न आहे नादर पाण बि एक्टर आहे यार सभई फिल्मूं त नादर बलोच उहो बि आहे हा उहो साइड मिले न केॾो हल्को आहे तूं मारे वेंदो न केॾो किरदार आहे तुंहिंजो किरदार टाइट आहे इंशाल्लाह मां सुबुह जो हुनजो किरदार 10 बजे अचां न हा 10 बजे बाबा हा ठीक हा बनी असांजी होटल ते वेंदा बि न उस्ताद मड़ी हाड़ी करायूं था थोरो कम हल्को रोल करायूं हिकु मशीन करायूं